अचो भेनरूं ॿई अचनि। असां वेझराई में मां जगदीश लालवाणी खे चवंदसि त हिते मथे अचे, हिन पासे अचे। जगदीश लालवाणी असांजा बैत तयारु कया, प्रकाश वासवाणी उन्हनि खे डायरेक्ट कयो, प्रकाश प्लीज़ तूं बि हिते पासे अचु। हाणे ही ॿ टे शयूं जेके आहिनि ॿिनि टिनि ॼणनि खे असीं फेलिसिटेट कंदासीं। हिननि पंहिंजे स्कूल जे ॿारनि खे बख़ूबी तयारु कयो ऐं जेका डायरेक्शन हुई सा बीठा हुजो, जेका डायरेक्शन हुई हिनखे ॾियोसि ऐं असां हिननि सभिनी जेके असां गीत इहे वीडियोस ठाहिया आहिनि नंढनि प्रकाश वासवाणी ही पंहिंजे लेखे हिकिड़ो सुठो फिल्म डायरेक्टर आहे, राइटर आहे, प्रोड्यूसर आहे। सिंधी रंगमंच असां काफ़ी साल रही चुको आहे, पर पोइ रुसी करे हलियो वियो हो ऐं हाणे वरी वापसि आयो आहे। ऐं ही ॿियो आहे जगदीश लालवाणी जंहिं हिननि सभिनी बैतनि खे सुर ॾिना आहिनि ऐं सुहिणो ठाहियो आहे। ऐं गीत ॻाइण वारा त हिकु प्रियंका आहे, ॿी वंदना निरंकारी आहे, रितु आहूजा आहे ऐं ॿियूं ॿ टे ॿिया नवां आवाज़ आहिनि। असीं सचमुच शुक्रगुज़ार आहियूं हिन टीम जा जिन ॿारनि खे ख़ासि तयारु कयो। हेमा छाबड़ा तई बचो। थैंक यू भेनरूं, जय झूलेलाल। हेमा छाबड़ा जो ख़ासि योगदान इहो आहे जो हिन पंहिंजे स्कूल जे ॿारनि खे तयारु कयो ऐं स्कूल जे तरफ़ां असीं स्कूल जी हीअ स्कूल जे लाइ खोले ॾेखार न हीअं ॾिस पोइ थेली ॾिस हीअ स्कूल जे लाइ आहे। हीअ हिनखे ॾियोसि, इहा हिन जी गिफ्ट आहे, हीअ गिफ्ट इहा वठि ऐं हीअ गिफ्ट स्कूल जे लाइ। हीअ स्कूल गिफ्ट खे GS आहूजा साहब खे वञी ॾींदा त हीअ जेको डिजिटल फ़ोटो फ्रेम आहे उहो पंहिंजे स्कूल जे ॿाहिरां पंहिंजे रूम जे ॿाहिरां लॻाए रखनि। फ़ोटो हिकिड़ो कढायो सुठो, महिरबानी। बाक़ी हिन में मां जज होसि, हा, ऐं आशा रोहिड़ा बि जज हुई, इहा बि हिकिड़ी जज हुई ऐं टियों जज हो किशोर लालवाणी जेको नागपुर में आहे, उहो अची कोन सघियो आहे। हा, त असीं सचमुच हिन टीम जा बि शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजी हिन सिंधी बम्बईअ जे लाइ जेके रीजनल एसोसिएट्स आहे उन मां जेके हाज़िर आहिनि उन मां हिकिड़ो अशोक चंचलाणी, तव्हां अॻियां अचो, ऐं बिहारी शहरी बि असांजो रीजनल एसोसिएट हो ऐं हिननि सभिनी पाण मोखियो या न उहो त उहो पंहिंजी दिलि खां पुछी सघनि था। ऐं डॉक्टर जेसवाणी कोन आयो आहे न, अचे बीहे त ही असांजो बसि कार्यक्रम पूरो थियो। हाणे 20 मिंट असां पका वरितासीं, हिकिड़ो फ़ोटो कढूं ऐं हिकु गिफ्ट हिनखे बि त ॾियूं न, शोभा खे कढ हा, शोभा खे हिकु गिफ्ट ॾियूं न। शोभा भेण हिकु गिफ्ट तोखे हलिया एतिरो साथ निभायो अथई। फोटो कढायूं, सवलो हिकिड़ो फोटो कढायो। मां सीता सिंधु भवन जो पंहिंजो ॿार आहियां, इन करे मां हिते मस्ती करणु पंहिंजो हक़ सम्झंदो आहियां ऐं शोभा सां त वधीक आहे असांजे हिसाब किताब। असीं शुक्रगुज़ार आहियूं सीता सिंधु भवन जा जेके हर दफ़े हर साल असांखे हीअ सॼो कार्यक्रम तव्हांजे साम्हूं करण जी जो हिकिड़ो मौक़ो ॾियनि था। महिरबानी। कल्चरल जोत जॻाइनि था, असीं सभु हुन में गॾु आहियूं। महिरबानी।